presenting to you Bhavesh Valecha, Sindhi YouTube channel Doing Anything जा founder, creator, सब कुछ वीडियो ठाहींदड़, एडिटर, एवरीथिंग ऑल इन वन। अॼु मां इन्हनि सां प्रॉपरली फुल लेंथ इंटरव्यू वठण वारी आहियां। अचो असां ॻाल्हायूं भावेश सां। इहो हिन जो फर्स्ट एवर इंटरव्यू आहे। आई एम वेरी एक्साइटेड। तव्हां एक्साइटेड आहे? मां नर्वस आहियां यार। मतिलबु इंटरव्यू चालू थियण खां पहिरियों मूंखे ॾाढी नर्वसनेस हुई, ईअं सोचे करे फर्स्ट टाइम आहे ऐं अहिड़ा क्वेश्चन्स आहिनि जेको मूंखे थोरो सोचे सम्झी जवाबु ॾियणो आहे। ईअं न आहे कि कैमरा आहे ऐं सिधो चालू थी वञे। ऐं इहा इंटरव्यू तव्हां ॾिसंदो त थोरो त इम्पैक्ट तव्हां ते पवंदो, त थोरो सोचणो पवंदो। इन करे मां जाम नर्वस हुयुमि। त हाणे त भावेश स्टार थी वियो, हाणे छाजी नर्वसनेस? न, स्टार मां न आहियां, इहो मूंखे तव्हां चओ ई न स्टार न ॿियो का वर्ड, सेलिब्रिटी वग़ैरह, हिननि सभिनि वर्डनि खां मां जाम परे आहियां। मां नॉर्मल खां बि नॉर्मल माण्हू आहियां। मूंखे तव्हां ट्रीट न कयो ईअं प्लीज़। तव्हां मूंखे प्यारु न ॾिनो आहे, तव्हां मुंहिंजे कम खे प्यारु ॾिनो आहे, त इहो सभु वंडरफुल वंडरफुल। सही हुई हिकदमि, ॾाढी सुठी लाइन हुई। छाकाणि त आई जेन्युइनली फील कि माण्हू तव्हांखे तव्हांजे कम जे थ्रू ई सुञाणींदा, तव्हांजो कम ई तव्हांजी सुञाणप आहे। इहे मुंहिंजा वॾा भाग आहिनि कि एॾे वॾे चैनल जा हेड भावेश वलेचा अॼु मूंसां गॾु आहिनि यूट्यूब चैनल जी पंहिंजी जर्नी जे बारे में ॻाल्हाइण लाइ। भावेश, थैंक यू इहो इंटरव्यू लाइ हा करण लाइ। अरे मतिलबु मूंखे त तव्हां सभिनी खे थैंक यू चवणु खपे, ऐं भावना मैम खे थैंक यू। छोजे करे मतिलबु मां जेको बि आहियां सभु तव्हां जे करे आहियां। मूंखे त लॻे थो कि मां हिन कुर्सीअ ते बि वेहण लाइक़ु न आहियां। छोजे करे मतिलबु मूंखे लॻंदो आहे कि यार मां हेॾो कुझु ख़ासि न कयो आहे। मां चालू कयो मस्ती मस्ती में, ऐं 20-25 हज़ार एतिरा माण्हू जुड़ंदा, त तव्हां सभिनी खे दिलि सां थैंक यू बस। भावेश जे चैनल जो नालो डूइंग एनीथिंग आहे, जिते हो सिंधी वीडियोस विझंदा आहिनि। अॼु ताईं उन्हनि 42+ वीडियोस विधा आहिनि सिंधीअ में, ख़ाली कॉमेडी वीडियोस। एंड उन्हनि जे सब्सक्राइबर काउंट 24,000+ आहे। 24,000 माण्हुनि खां वधीक इन्हनि जे चैनल ते सब्सक्राइब्ड आहिनि। ऐं अॼु ताईं जा इन्हनि जे चैनल जा टोटल व्यूज़ जेके आहिनि उहे 27 लख खां मथे आहिनि। 27 lakhs+ व्यूज़। भावेश, कीअं थो फील थिए तव्हांखे? मतिलबु मूंखे सची में मां चई नथो सघां। मूंखे जाम अंदरां जाम ख़ुशी थी थिए। एतिरनि माण्हुनि जो साथ मिलियो। ऐं स्टार्टिंग खां वठी करे मुंहिंजी जर्नी हीअं रही कि मां अलॻि अलॻि कैरेक्टर्स जीअं प्ले कंदो हुउमि, त माण्हुनि जो मूंखे ईअं चइबो न कमेंट्स मिलंदियूं हुयूं ऐं लाइक्स मिलंदा हुआ, सब्सक्राइबर्स मिलंदा हुआ, त मूंखे मोटिवेशन मिलंदी कि मां अलॻि अलॻि शयूं कयां। तव्हां मुंहिंजी वीडियोस में ॾिसंदव त मां कुझु अलॻि ई माण्हू हूंदो आहे। जीअं हाणे मां नॉर्मल आहियां तीअं न हूंदो आहे। मां जाम पागलपंती कंदो आहियां, चरनि जूं हरकतूं कंदो आहियां। मतिलबु मैच्योरिटी थोरी बि तव्हांखे नज़र न ईंदी। मां तारीफ़ नथो कयां, मां पंहिंजो रियल ॿुधायां थो कि मां कीअं आहियां। त इहा जेकी फीलिंग आहे ॾाढी ख़ुशीअ जी आहे। ऐं मतिलबु मुंहिंजी दिलि डांस थी करे अचे वेही करे मूंखे इंटरव्यू ॾियण जो मौक़ो थो मिले हिन ॻाल्हि ते, त थैंक यू सभिनि खे। हाउ स्वीट। बट भावेश, तव्हां फुल टाइम यूट्यूबर न आहियो, तव्हां फुल टाइम स्टूडेंट आहियो। तव्हां इंजीनियरिंग था कयो थदोमल शाहनी कॉलेज मां। भावेश, तव्हां प्लीज़ असांजे ऑडियंस खे ॿुधायो तव्हां छा पढ़ंदा आहियो, कहिड़े ईयर में आहियो? मां 3rd ईयर में आहियां। मां इंजीनियरिंग कंदो आहियां। मां TSEC कॉलेज में आहियां, IT ब्रांच में। त इंजीनियरिंग में मां सची थो ॿुधायां, मुंहिंजो स्टार्टिंग खां डिसाइडेड न हुयो, बसि जल्दी में मां हली वियुमि। लेकिन हाणे मुंहिंजो इंट्रस्ट अची वियो आहे। लेकिन वीडियोस ईअं कि मुंहिंजो शौक़ु आहे, मूंखे अलाए कहिड़ो मज़ो ईंदो आहे हिन में। मां कैमरा ॾिसंदो आहियां, पंहिंजो पाण ई चालू थी वेंदो आहे। त चई सघिबो आहे कि इंजीनियरिंग मां हाणे 3rd ईयर में आहियां TSEC में। लेकिन हुन सां गॾु कीअं सैटरडे संडे मूंखे छुट्टी मिलंदी आहे। थधो महिल अगरि हुतां खे ॾिसे थैंक यू। तव्हां छंछरु आर्तवार छुट्टी ॾियो था, तॾहिं मां वीडियो रिकॉर्ड थो करे सघां। भावेश, तव्हांजा जेके वीडियोस आहिनि उहे कॉमेडी वीडियोस आहिनि। जेको ह्यूमर आहे, जेकी कॉमेडी आहे, माण्हुनि खे खिलाइण जो हिकिड़ो रूट आहे माण्हुनि ताईं पहुचण जो, तव्हांजो ज़रियो उहो आहे। तव्हां कॉमेडी वीडियोस छो डिसाइड कया? ॾिसो, मतिलबु कॉमेडी ईअं ॿियनि लैंग्वेज में बि थी सघंदी हुई, लेकिन सिंधीअ में तव्हां ॾिसंदव न, सिंधी नॉर्मल ॻाल्हाइण में ई खिल ईंदी अथव। ईअं असां कॉन्स्टेंटली ते खिलूं था हाणे इंटरव्यू महिल। ओ माय गॉड। मतिलबु मां ईअं नॉर्मली सम्झो स्कूल लाइफ में ओॾी महिल कीअं थोरो शांति हुयुमि, बट जीअं हा त मतिलबु थोरो घणो ईअं खिल मस्ती जीअं थींदी आहे। तव्हां कॉमेडी छो डिसाइड कई, ऐं उहो बि सिंधी कॉमेडी वीडियोस? ॾिसो, हाणे मां मतिलबु नंढपण में जीअं थोरो शांति हूंदो हुउमि, त जीअं कॉलेज लाइफ में वियुमि त दोस्तनि यारनि खे न खिलाइण जो जाम शौक़ु हूंदो। कीअं नंढी ॻाल्हि ते केरु टीचर अचे थो, थोड़ी कमेंट जीअं हुननि ते थींदी आहे, त दोस्त खिलंदा त मूंखे मोटिवेशन मिलंदी। मां अञा चवां हा, मतिलबु की हाणे दोस्त खिलंदा त मूंखे चवंदा कि यार
तू कॉमेडी सुठी करे तो सके, खिलाए तो सके हाँ मतलब ईअं घर में बि सम्झो मुंहिंजी मम्मी आहे मुंहिंजा पप्पा आहिनि त काई बि नंढी वॾी ॻाल्हि ते जीअं जोक्स थींदा आहिनि त हूअं कंदुमि। त तीअं ई मूंखे दोस्तनि चयो की तूं ट्राए कर कॉमेडी वीडियो ठाहे ॾिस, अगरि कहिड़ी ख़बर तूं हली पए, मतिलबु तुंहिंजो वे आहे जेको टोन आहे उहो ॻाल्हाइण सिंधी में ॾाढो सुठो आहे। ॾिसो कॉमेडी हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंसां मतिलबु अगरि साम्हूं वारो खिलंदो आहे त असांखे अञा ख़ुशी मिलंदी आहे की असां हुनखे अञा खिलायूं। त अगरि लॻंदो आहे की उहा मूं में अगरि थोरी सी बि ॻाल्हि आहे ओड़ी भई अगरि मां कंहिंखे खिलाए थो सघां त खिलाइण त नेचुरली जाम सुठी ॻाल्हि आहे। मतिलबु अगरि केरु माण्हू मूंखे कमेंट्स ईंदा आहिनि त मूंखे सची में जाम सुठो लॻंदो आहे, कीअं चवंदो आहे की मूड ठही वेंदी आहे, त मूड ठाहिण खां वधीक सुठो मूंखे लॻंदो आहे ॿियो कुझु छा आहे। अगरि केरु माण्हू डिप्रेस हुजे या मूड ख़राबु हुजे त यार थोरो मतिलबु 5 मिंट जी वीडियो 10 मिंट जी वीडियो अगरि थोरो बि खिलियो ऐं हुन सां अगरि हुन जी 2-3 कलाक उहा चेहरे ते ख़ुशी रही त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे हुन सां। त इहा जेकी तव्हांजी जर्नी आहे कॉमेडी वीडियोस ठाहिण जी, इन जी शुरूआत कीअं थी? शुरूआत मतिलबु ॾिसो हाणे शुरूआत पहिरियों वीडियो कहिड़ो हुयो? मुंहिंजो फर्स्ट वीडियो मुंहिंजे चैनल ते सिंधी फनी फैमिली, जेकी मूंखे आइडिया आई हुई ईअं ई की मां हिकु ट्विस्ट टाइप वीडियो ठाहे थो ॾिसां। उहा मां पंहिंजे नंढे कज़िन सां ठाही। उहा वीडियो मुंहिंजी अधु राति जी शूट थियल आहे। मम्मी पप्पा हुन रूम में सुम्ही पिया हुया ऐं विच में मम्मी उथण बि आई, शादियूं रड़ियूं लॻायूं थी। त मां मम्मी खे चयो यार मम्मी वीडियो त टाइम पास थो कयां, मां ईअं ई मस्तीअ में ठाती आहे। त मम्मी चई छा करे वीडियो ठाहे? मां चयो न ईअं ई ॾिसां थो, मतिलबु इंस्टाग्राम ते या किथे यूट्यूब ते ईअं विझंदुमि। त मम्मी चई ठीकु आहे थोरो धीरे ॻाल्हाए। त मां ॿीं खां मतिलबु सुबुह 6 ताईं वीडियो शूट कई पंहिंजे नंढे कज़िन सां। त उन वीडियो खे तव्हां सभिनी ॾाढो सुठो रिस्पॉन्स ॾिनो, त हुतां खां इहो सभु जेको बि सिलसिलो चालू थियो, कमेंट्स वग़ैरह। इहो लॻभॻि इन खे 1.5 साल थी वियो हिन वीडियो खे। तॾहिं खां जर्नी चालू थी। हा उन खां पोइ बि इहा वीडियो विझण खां पोइ बि मतिलबु मां कॉन्स्टेंट न हुयुमि। मतिलबु मूंखे कीअं लॻो जंहिं महिल टाइम मिले, हाँ जंहिं महिल टाइम मिले, मतिलबु हिन वीडियो खां पोइ मां जाम लंबी गैप ॾिनी 6 महीननि जी। हा तेसि ताईं न मां ॿिए चैनल ते प्रिपेयर पियो कयां त उहो चैनल मुंहिंजो एतिरो सक्सेस न वियो। इन खां पोइ मूंखे जेॾी महिल हिन वीडियो ते मां आयुमि 5-6 महीननि खां पोइ ॾिठो त डायरेक्टली जंप मिली वियो 50,000 जो। माना हिन वीडियो ते ॾाढो सुठो रिस्पॉन्स आयो त मूंखे दिलि में ख़्यालु आयो की माण्हुनि खे अगरि मुंहिंजी कॉमेडी वणे थी त मां कंटिन्यू करे ॾिसां, कहिड़ी ख़बर माण्हुनि खे अञा वणणु लॻे ई आहे। हाणे तव्हांजे सभिनी वीडियोस लॻभॻि 80-90 हज़ार एवरेज व्यूज़ आहिनि। के वीडियोस आहिनि जेके लख खां मथे व्यूज़ विया आहिनि। हिकिड़ो तव्हांजो ॾाढो सक्सेसफुल वीडियो आहे ससु वर्सिस नुंहुं। हुन वीडियो जे बारे में थोरो ॿुधायो प्लीज़। अरे मूंखे त टाइटल ई एॾो वणियो, ससु वर्सिस नुंहुं। वर्सिस माना छा लड़ाई आहे छा? न उन वीडियो जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो मुंहिंजी मम्मीअ ॾिनई। ओह माय गॉड, ॿुधायो डिटेल ॿुधायो प्लीज़। त मतिलबु मुंहिंजी जेकी ॾाॾी आहे ऐं मुंहिंजी मम्मी आहे, त मुंहिंजी मम्मी मूंखे चंबारण जी वीडियो ॾिसण खां पोइ हले पहुचाए मार न खाओ त मज़ो थोड़ी आहे। त ससु नुंहुं मतिलबु मम्मीअ मूंखे चयो कीअं तूं अगरि मम्मी जो रोल करे थो ऐं माण्हुनि खे वणे थो त तूं हिकु ट्राए कर, तूं नुंहुं थी ऐं तूं ससु थी, त ईअं तूं ट्राए कर। त मतिलबु पोइ मम्मीअ चई हिकु दफ़ो इहो इंसिडेंट मतिलबु हाणे मां कीअं चवां। उहो ई अधु त ॿुधाए छॾियो त बाक़ी अदा आखाणी में ॿुधाए छॾियो। त हिकु दफ़ो ईअं रियली में थियो हुयो, मतिलबु की घर में पोहा ठहिया, थोरा चहिरा हुया। ओके, लूणु वधीक पइजी वियो। हा पोइ छा? मुंहिंजी ॾाॾी उनखे थोरा मिर्च लॻा। ससु त ससु। हा त उन चयो की मूंखे थोरा मिर्च लॻा आहिनि। त मुंहिंजी मम्मी ईअं न कई की खंडु विझी ॾिनई हुन खां पोइ, तव्हां ईअं न सम्झिजो। त मतिलबु भई मूंखे पोइ मां ईअं इंसिडेंट्स यादि पियो कयां की मम्मी ऐं ॾाॾी जे विच में ईअं कहिड़ी ॻाल्हियूं आहिनि। त खाइण जी ॻाल्हि ते हाणे ॿुढा माण्हू आहिनि, उन्हनि खे कीअं थोरो मतिलबु कुझु मिर्च मसालो वधीक हुजे वधीक चहिरोपन लॻंदो आहे। छो जे करे यार हाणे हुन एज आहे उन्हनि खे वधीक मसालो हा फिको न खाईंदा आहिनि। हा ससु वर्सिस नुंहुं हिकु अहिड़ो कैरेक्टर आहे जंहिंमें मतिलबु नुंहुं जेकी आहे उहा ॾेखारियो भई थोरी सुस्तु आहे ऐं जेकी ससु हूंदी आहे मतिलबु एजेड उहा थोरो गुस्सो कंदी नुंहुं ते। त मतिलबु हिन में जेकी नुंहुं आहे स्टार्टिंग में ईअं ॾेखारियो भई सुम्ही पई आहे, ससु अची करे चए थी भई नाश्तो ठाहे बुख ते आहे। त जेकी नुंहुं आहे ॾाढी वॾी कलाकार आहे। जोड़ी मतिलबु जीअं हुनमें ॾेखारियो आहे पहिरियों तिखा पोहा थी ठाहे पोइ मिठा पोहा थी ठाहे। त मूंखे न लॻो भई यार इहो जेको मूंखे लॻो इहो नॉर्मल ॻाल्हि आहे। पहिरियों तिखा पोहा थी ठाहे, ससु गुस्सो थी थिए, पोइ मिठा पोहा थी ठाहे, वरी ससु चए थी मिठा पोहा। जेको रिएक्शन आहे माण्हुनि खे वधीक वणियो। त यार हिन वीडियो सां मूंखे जाम पुश मिलियो मुंहिंजे चैनल ते
हफ़्ते में कुछ 30 खां 32,000 व्यूज़ क्रॉस थिया, त मुंहिंजी हफ़्ते में दैट्स ब्यूटीफुल। जी पहिरीं वीडियो हुई जंहिंखे मतिलबु हेतिरो पुश मिलियो, हुन जे करे मुंहिंजो चैनल ग्रो थियो एक्चुअली। थोरो हुन वीडियो मां कुझु करे ॾेखारियो न प्लीज़, अरे ख़ासि तव्हां लाइ। त उन वीडियो में मतिलबु हिकु सीन इहा आहे कि नुंहुं सुम्ही पई आहे, त हुनखे साहेड़ी जो फ़ोन थो अचे, त उहो फ़ोन खणी करे ईअं थो चवे, हलो सेनोरिटा भेण ॿुधाए राजा, हा बिग बाज़ार में सेल लॻी आहे त कपिड़ा लटा मेकअप सामान ऐं किलो खनि पोहा बि त खपनि। हा मां सस खे पोहा ई खाराईंदी आहियां। हा मूंखे ख़बर आहे जाम पका हुयो। थैंक यू, तव्हां टोटली अलॻि कैरेक्टर था थी वञो। वाओ। हाणे अॼु ताईं तव्हां 42 वीडियोस विधा आहिनि, हुन मां तव्हां पर्सनल फेवरेट वीडियो कहिड़ो आहे? मुंहिंजो पर्सनल फेवरेट वीडियो आहे हिकु महिमान घर आया, उहो वीडियो मूंखे दिलि सां वणंदी आहे। ऐं ॿियो आहे हिकु सुस्त छोकिरो, छाकाणि त तव्हां उहे आहियो एक्चुअली। त इन वीडियो ते मां महिनत बि जाम कई ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे कि हिन में कॉमेडी थोरी वधीक सुठी आहे। हाणे तव्हां एॾा कैरेक्टर्स थींदा आहियो, तव्हां पंहिंजो रोल भावेश थींदा आहियो, भावेश जा मम्मी थींदा आहियो, भावेश जा पप्पा थींदा आहियो, महिमान ईंदा आहिनि, तव्हांजो सभिनी खां फेवरेट कैरेक्टर ठहणु तव्हांजो कहिड़ो सभिनी खां फेवरेट कैरेक्टर आहे? मुंहिंजो जेॾीमहिल मां मम्मी जो कैरेक्टर प्ले कंदो आहियां न, उन में मूंखे हिकु अलॻि ई मज़ो ईंदो आहे। छो जे करे यार हुन कैरेक्टर में मां पुट खे जेको बि चई सघंदो आहियां, छो जे करे हाणे ॾिसो मम्मी आहे, उहो जेको बि कुझु बि चई सघंदी आहे मुंहिंजे पुट। मम्मी ऐं पप्पा जे कैरेक्टर में मूंखे वधीक मज़ो ईंदो आहे, उन में मां वटि ॾेखारे सघंदो आहियां जेको उहो घर में न ॾेखारे सघंदा आहियो। हुननि कैरेक्टर्स में जाम फील ईंदो आहे, मज़ो ईंदो आहे हिकु। मम्मी जे कैरेक्टर में अचण लाइ तव्हांखे छा तयारी करणी पवंदी आहे? लिपस्टिक ऐं रहो? न, उन कैरेक्टर में लिपस्टिक रहो, मां ड्रेस बि पाईंदो आहियां। ओ या तव्हां ड्रेसूं किथां वरितियूं? पाण सुभायव तव्हां? मुंहिंजे मामा जो दुकानु आहे, त मां उतां ड्रेसिस वरिती, उते मतिलबु सुभायो न मां उते मतिलबु मां हुनखे चयो कि यार मूंखे वीडियो ठाहिणी आहे, त मूंखे ईअं ई काई न काई ड्रेस ॾियो, मूंखे लकीली फिट अची वई। वंडरफुल। त मतिलबु हाणे उहे 2-3 ड्रेसिस आहिनि जेके तव्हां ॾिसंदव मुंहिंजा कैरेक्टर में उहे ड्रेसिस मां रिपीट कंदो आहियां। पर रियल लाइफ में बि ईअं ई थींदो आहे न, असां रोज़ थोरी नवां कपिड़ा पाए सघंदा आहियूं अलॻि अलॻि। त तव्हांजे वीडियोस जे बारे में मूंखे इहा ई ॻाल्हि वणंदी आहे, दे आर वेरी रिलेटेबल, कनेक्ट करे सघंदा आहियूं तव्हां वीडियोस सां। एंड जंहिंमहिल तव्हां इन कॉस्ट्यूम मेकअप, जीअं तव्हां चओ पिया त हनी खिलवानी जो वीडियो ॾिठो मुंहिंजो, उन में बि मां हनी खां इहो ई पुछो कि जेको कॉस्ट्यूम आहे एंड मेकअप आहे उनजो घणो इम्पोर्टेंस आहे। तव्हां मम्मी जा कपिड़ा पाइण खां पोइ तव्हांखे लॻंदो आहे भई तव्हां थी वियो भावेश जा मम्मी? ॾिसो एक्चुअली मतिलबु मां ॿुधायां, मां कहिड़ो प्रोफेशनल वीडियो मेकर या वाइनर आर्टिस्ट वॾो न आहियां। मां हिकु नॉर्मली वीडियोस ठाहींदो आहियां, लेकिन जेसि ताईं मुंहिंजे अंदरि जो फील आहे मां तव्हांखे उहो त शेयर कयां। जेॾीमहिल मां ड्रेस पाईंदो आहियां न, ओॾीमहिल कैरेक्टर ठक मुंहिंजे अंदरि अची वेंदो आहे। अलाए छो इहो मूंसां ईअं थो लॻे भई कहिड़ी हॉरर स्टोरी चढ़ो आत्मा अची वेंदी आहे, उहो लाइ। लेकिन सम्झो मां छा कंदो ॾाढो असर थी। हा मतिलबु मां ड्रेस पायां, हिते पिन लॻाए करे रहो ऐं लिपस्टिक, त उहो मतिलबु हिकु अलॻि ई जीअं गेटअप में मां अची वेंदो आहियां न, त ईअं लॻंदो आहे भई पंहिंजो पाण ई थोरो एक्टिंग ऐं फील हूअं मम्मी वांगुरु कैरेक्टर में निकिरंदो आहे। माना ॾाढो वॾो इम्पैक्ट आहे ड्रेस। ईअं नॉर्मली मां जीअं हाणे वेठो आहियां त मम्मी जो कैरेक्टर तव्हां मूंखे चवंदो प्ले कर, एॾो सुठे नमूने मां न करे सघंदुमि, छो जे करे जीअं कैमरा जे साम्हूं उहा मां ड्रेस में पाण खे ॾिसंदो आहियां त लॻंदो आहे कि मां मम्मी आहियां, त मूंखे ओड़ो ॾेखारिणो आहे माण्हुनि खे। ऑफ कोर्स। हा भावेश, हाणे मूंखे तव्हां खां पुछिणो आहे, जंहिंमहिल तव्हां शूट कंदा आहियो, तव्हांजो शूटिंग प्रोसेस छा आहे? तव्हां रूम लॉक करे कंदा आहियो जीअं मां कंदी आहियां अगरि मूंखे पंहिंजा स्किन केयर ब्यूटी मेकअप वीडियोस करणा हूंदा आहिनि, कि तव्हां पब्लिक में वेंदा आहियो, तव्हां मम्मी पप्पा खे अचणु ॾींदा आहियो? मूंखे प्रोसेस जे बारे में थोरो ॿुधायो, जेको प्रोसेस खे सिंधीअ में छा चइबो आहे? तरीक़ो मतिलबु उहो जेको कमु करणु हिकु चइबो आहे, जीअं छा चइबो आहे, तरीक़ो। हा सिस्टम, तरीक़ो। हा त ॾिसो, जंहिंमहिल मां वीडियो ठाहींदो आहियां न, मूंखे थोरो शाय लॻंदो आहे कि अगरि कंहिं रूम में ईंदो बि आहे त मां हिकु रूम जे अंदरि पैक हूंदो आहियां, ऐं हुन जे अंदरि रूम जे अंदरि मतिलबु कि मुंहिंजे अंदरि जा 3 कैरेक्टर्स हूंदा आहिनि, मम्मी पप्पा मां। त यार उहो मूंखे ईअं लॻंदो आहे कि मां जेॾीमहिल पंहिंजो पाण सां मां ऐं कैमरा हूंदा आहियूं न, त उहो जेको लिंक ई आहे न, उहो पंहिंजो ई आहे लिंक, मतिलबु कैमरा सां गॾु। मतिलबु मूंखे ॾाढो शाइनेस लॻंदो आहे अगरि केरु हिकदम तव्हां रॉ आहियो, कैमरा तव्हां हिकदम अंदर जो भावेश ॾिसी थी सघे। इट्स अ वेरी पर्सनल रिलेशनशिप आई फील। त तव्हां सॉरी गो ऑन। हा मतिलबु हाणे सम्झो मम्मी या पप्पा बि अगरि ईंदा आहिनि त मां ओतिरो मतिलबु कीअं चई सघबो आहे न, अंदरां एक्टिंग में फील थोरो घटि ईंदो आहे। मम्मी पप्पा त ईअं चङा दफ़ा मतिलबु ईंदा आहिनि त ईअं कुझु ॿी ॻाल्हि न आहे, लेकिन भई जेॾीमहिल पंहिंजे पाण सां हूंदो आहे न,
त वधीक त प्रिफर कंदो आहियां की रूम बंदि हुजे, मां कैमरा हुजां धनाधन चलंदा वांगुरु एक्टिंग करणु चालू कयां छोजे करे को मस्ती मज़ाक जेको फील ईंदो आहे उहो कैमरा जे साम्हूं ई वधीक सुठो लॻंदो ऐं तव्हांखे कंफर्टेबल लॻंदो आहे की काई ऑडियंस न बीठी आहे, कोई माण्हू तव्हांखे जज नथो करे? हा मतिलबु इहा ॻाल्हि मां सॉरी मां वधीक पंहिंजो भाषण थो ॾियां, लेकिन हिकु पॉइंट मां चवणु चाहींदुमि, मतिलबु मुंहिंजूं जेके वीडियोस आहिनि मां हुन में फेशियल जेके एक्सप्रेशंस कंदो आहियां तव्हांखे उहे जाम वणंदा आहिनि। यस, जेके तव्हां फेशियल एक्सप्रेशंस ठाहींदा आहियो उहे असां नॉर्मल लाइफ में न ठाहींदा आहियूं। ऑफकोर्स तव्हां थोरो एक्ज़ैजरेट कंदा आहियो, थोरो वधाए चढ़ाए ॿुधाईंदा आहियो, बट उन जे बारे में तव्हां मूंखे ॿुधायो पिया शूट खां अॻु, उहो प्लीज़ ॿुधायो। ॾिसो जेके मां फेशियल एक्सप्रेशन मस्ती मज़ाक हैंड्स जा गेस्चर्स हूंदा आहिनि हीअं, ऐं मतिलबु जीअं लिप्स जी स्टाइल हूंदी आहे, अखियूं नंढियूं वॾियूं, हीअं कुझु अलॻि अलॻि टाइप जा जेके चेहरनि जूं हरकतूं कंदो आहियां, त उहे न मतिलबु हिकु इंसान जे अंदरि जो न हिकु नंढो ॿारु आहे, उहो मां वीडियो में खणी ईंदो आहियां। त यार उहो जेको इंसान जे अंदरि जेको किड आहे, नंढो ॿारु आहे, उहो हर हिकु इंसान जे अंदरि हूंदो आहे, लेकिन माण्हू कीअं ज़ाहिर कंदा आहिनि की असां मैच्योर आहियूं, मतिलबु भई कीअं असां चढ़ाप वग़ैरह मस्ती न कंदा आहियूं। मतिलबु मां जेको कैरेक्टर कंदो आहियां ॿारनि खे वधीक वणंदो आहे, त मां उन ई फील्ड में हूंदो आहियां की यार मां जेको आहियां न मां मस्ती मज़ाक कंदो हलां, ऐं इंसानु नॉर्मली हूंदो ईअं ख़ाली आसे पासे सराउंडिंग जे करे उहो थोरो शांति आहे। हर हिकु इंसान जे अंदरि हिकु मस्ती आहे, हिकु जुनून आहे, जोश आहे, नंढपिण आहे, उहो मतिलबु माण्हुनि खे कढणु खपे ॿाहिरि बिंदास। मतिलबु ॾिसो ज़रूरी न आहे की हर जॻह ते तव्हां मैच्योर थियो, मतिलबु यार तव्हां पंहिंजी लाइफ खे जियो, मस्ती मज़ाक कयो, ऐं पंहिंजे अंदरि जो नंढपिण ॿाहिरि अचणु ॾियो। नंढी नंढी ॻाल्हियुनि में खिल मस्ती उहो ई असली ख़ुशी आहे। ऐं वॾा था थी वञूं, जॉब्स था कयूं, शादियूं थियूं थियनि, त इन करे थोरो मैच्योरिटी खणी अचणी थी पए ऐं उन रोल में रहणो थो पए। हा एक्चुअली में हीअ ॻाल्हि आहे, त उते मतिलबु कीअं हाणे जाम माण्हू हूंदा आहिनि, जीअं भई सम्झो जीअं मैच्योर शादी वग़ैरह थी वेंदी आहे, लेकिन माण्हुनि जो जेको असली रूप आहे न दोस्तनि सां नज़र ईंदो आहे। एब्सोल्युटली। तव्हांजे चैनल खे वधाइण लाइ, मुंहिंजे चैनल खे वधाइण लाइ वॾे में वॾो इम्पोर्टेंस दोस्तनि जो आहे, जेके मुंहिंजा दोस्त मूंखे सपोर्ट कंदा आहिनि, हर हिकु ॻाल्हि में ॿुधाईंदा आहिनि छा सही आहे छा ग़लति, ऐं मतिलबु हेल्पिंग हैंड दोस्तनि जो जाम आहे। केतिरो कॉन्ट्रीब्यूशन आहे तव्हांजे दोस्तनि जो वीडियोस में? माना स्क्रिप्ट में हेल्प कंदा आहिनि, शूट में हेल्प कंदा आहिनि, तव्हांजी टीम आहे कीअं? मां मतिलबु पहिरों त यार सभिनि खां वधीक वॾे में वॾो थैंक यू क्रेडिट ॾियणु चाहींदुमि मुंहिंजे दोस्तनि खे, मुंहिंजा सभु दोस्त साहिल, जतिन, सुजीत, मोहित, दिवेश ऐं हितेश। हितेश त मतिलबु मुंहिंजी जान आहे यार उहो ॾिसंदो हुनखे जाम ख़ुशी थी। मतिलबु हितेश कीअं मुंहिंजे पाड़े में रहंदो आहे, ऐं उनखे मां लिटरली मतिलबु सम्झो मां राति जो केॾी लेट सुम्हंदो आहियां, त सुबुह मतिलबु 7-8 बजे हुनखे निंड मां उथारींदो आहियां, ईअं वार पकड़े हल मूंसां शूट कर। त मतिलबु हुनजो कॉन्स्टेंट सपोर्ट रहियो मुंहिंजे चैनल ते। हाणे उहो पुणे शिफ्ट थी वियो, मां इंतज़ारु थो कयां वरी उल्हासनगर शिफ्ट थिए उहो। त हितेश ऐं साहिल, मतिलबु साहिल में ईअं मतिलबु फ़ोन कर भई शूटिंग करणी आहे, कहिड़ो बि कमु हुजे न मुंहिंजा दोस्त हमेशह रेडी हूंदा आहिनि, साहिल, जतिन, मोहित, सुजीत। ऐं मतिलबु हर वक़्तु हुननि जो ईअं हूंदो आहे भाई कुझु बि कमु हुजे तूं ख़ाली हिकु फ़ोन कर, चाहे उहो आउटडोर्स में शूट हुजे, इंडोर्स में शूट हुजे, ऐं नंढी नंढी ॻाल्हि में जाम हेल्प कंदा आहिनि। स्क्रिप्टिंग हुजे, मतिलबु शूटिंग जो सिनेरियो हुजे, काई नंढी वॾी ॻाल्हि थी वञे, त दोस्तनि जो जाम वॾो सपोर्ट आहे। उन्हनि जे करे इहो चैनल जेको अॻियां वधे थो, त सची में उहे जाम कुझु आहिनि मुंहिंजे लाइ लाइफ में। जेके वीडियोस आहिनि उहे अगरि मां घर में थो ठाहियां त मतिलबु सम्झो वधीक त मां ट्राइपॉड न मोबाइल शूट कंदो आहियां। भई हा सम्झो कहिड़ा कहिड़ा टॉपिक्स अहिड़ा आहिनि जंहिंमें मां थोरो मुंझी पवंदो आहियां, त मां पंहिंजे दोस्तनि खां सलाह वठंदो आहियां, ॿुधाईंदो आहियां की यार हिन टॉपिक ते तूं वीडियो ठाहे, ॾाढो सुठो ट्रेंडिंग टॉपिक आहे। त ईअं ऐं आउटडोर्स में शूट करणी आहे, रेस्टोरेंट वारी वीडियो आहे मुंहिंजी। ऐं हाणे जीअं होली में वीडियो शूट कई त यार दोस्त हमेशह रेडी हूंदा आहिनि, साहिल, जतिन। मतिलबु जेॾी महिल फ़ोन कयां चवंदा आहिनि भाई तूं फ़ोन कर, तूं कैमरा डिपार्टमेंट असांजो आहे, तूं ख़ाली कैरेक्टर में ध्यानु ॾे पंहिंजो बसि। मतिलबु हर हिकु एंगल खां शूट कंदा आहिनि। सुजीत, मोहित, जतिन सभु दोस्त जेके ॾिसो था यार, तव्हांजे करे चैनल अॼु वधियो आहे, थैंक यू। वाओ वंडरफुल। हाणे भावेश पर्सनल लाइफ में ॾाढा शाय आहिनि। हाणे तव्हां जंहिं महिल वीडियोस ठाहींदा आहियो, असांखे ऑफकोर्स तव्हांजो पर्सनल साइड नथो ॾिसणु अचे, असांखे तव्हांजा कैरेक्टर्स था ॾिसणु अचनि, पर जीअं तव्हां वीडियोस में जेतिरा फनी आहियो, जंहिं महिल माण्हू तव्हां सां रस्ते ते मिलंदा आहिनि, छा तव्हां खां उहो एक्सपेक्ट कंदा आहिनि की तव्हां हुननि सां उहो ई बिहेव कयो जीअं वीडियोस में हूंदा आहियो? ॾिसो मां मतिलबु उहो ई हिकु बंदि कमरे में हूंदो आहियां, त मुंहिंजो जेको अंदरि जी चराप आहे उहो ॿाहिरि अची सघंदी आहे। मतिलबु लेकिन रियल लाइफ में न मां आहियां ईअं ई, लेकिन हाणे ॾिसो मतिलबु कंहिं बि माण्हू सां अगरि केरु मिलंदो त मतिलबु फर्स्ट टाइम थोरो शाय हूंदो, अगरि केरु मिले थो रस्ते ते, मतिलबु ईअं मिले थो ॾाढी ख़ुशी थींदी आहे। त हाणे फॉर एग्ज़ाम्पल तव्हां मूंसां रस्ते ते मिलो था, चओ था की तव्हां वीडियोस ठाहींदा, त उहो ॾिसो उहो मूंखां न थींदो। मतिलबु कंहिंखां
त रियल लाइफ में मतलब हाणे मूंखे मस्ती मजाक अंदर में जाम आहे, लेकिन भई हाणे ये वीडियो जे अंदर जो कैरेक्टर जेको आहे उहो ॿाहिरि ईंदो आहे। बट हाणे तव्हां जंहिंमहिल इहे वीडियोस ठाहियो था, तव्हां पाण सां गॾु एॾो टाइम स्पेंड था कयो, रूम दर बंदि था कयो, कैमरा जे अॻियां आहियो, मूंखे ईअं लॻंदो आहे कि जंहिंमहिल मां एॾनि सालनि खां अकेलो रहण जी आदत आहे ऐं पाण सां काफ़ी टाइम स्पेंड कयो आहे, मुंहिंजे हिसाब सां जंहिंमहिल तव्हां पाण सां टाइम स्पेंड था कयो, यू गेट टू नो योर सेल्फ बेटर, तव्हां पाण खे बेटर सम्झी था सघो। त तव्हांजी जेकी जर्नी रही आहे अॼु ताईं, जेके तव्हां वीडियोस ठाहिया आहिनि, तव्हां पाण सां ॾाढो टाइम स्पेंड कयो आहे, तव्हांखे कहिड़ा एक्सप्रेशन्स करण था वणनि, तव्हां कहिड़े लाइन सां कंफर्टेबल आहियो, तव्हांखे कहिड़ा रोल्स करणा आहिनि, त डू यू थिंक कि तव्हांजी इवॉल्वमेंट, डू यू थिंक तव्हां एज अ पर्सन इवॉल्व थिया आहियो, तव्हां पाण खे वधीक सम्झी सघिया आहियो? मतलब वीडियो ठाहिण में हिकु अलॻि मज़ो आहे ऐं मां जाम कुझु पंहिंजे पाण खे ॼाणो आहे, हीअ ॻाल्हि त सही आहे। मतलब हा, ईअं थी सघंदो आहे कि मतलब जेके मां अकेले में हूंदो आहियां त मुंहिंजो दिमाग़ थोरो वधीक कमु कंदो आहे, भई किथे मूंखे छा चवणो आहे, किथे छा ॻाल्हाइणो आहे, त पंहिंजे पाण खे मां जाम कुझु सुञातो आहे अंदर में अकेले में, इन ॻाल्हि जो आहे इम्पैक्ट। यू फील दैट। भावेश, हाणे ऑफकोर्स असां इंडिविजुअली ओतिरा पावरफुल न आहियूं जेतिरो असांजे पेरेंट्स जो बैकबोन आहे, जेतिरो असांजे पेरेंट्स जो योगदान आहे, पेरेंट्स असांजा बैकबोन आहिनि। तव्हांजे हिन जर्नी खे सक्सेसफुल करण में हाणे तव्हांजो चैनल काफ़ी स्टेबल आहे, तव्हांजे पेरेंट्स जी छा इम्पोर्टेंस आहे? मुंहिंजे पेरेंट्स जो ई इम्पोर्टेंस आहे, त जेको बि मुंहिंजो चैनल थोरो वधियो आहे उहो उन्हनि जे बदौलत ई वधियो आहे, छो जे करे नंढी नंढी पॉइंट में, नंढी नंढी ॻाल्हि में मुंहिंजा पप्पा, मुंहिंजा मम्मी, मुंहिंजो भाउ मूंखे जाम हेल्प कंदा आहिनि। त तव्हांखे मां अगरि सीन ॿुधायां की वीडियो ॾिठी हुजे त मुंहिंजी दिवाली जी सफ़ाई, जेकी वीडियो त उन वीडियो में जाम अहिड़ा सीन्स हुया जंहिंमें मूंखे पप्पा मदद कई, मुंहिंजी दिवाली जी वीडियो, मुंहिंजी होली जी वीडियो में बि, ऐं मतिलबु मुंहिंजा पप्पा मूंखे जाम हेल्प कंदा आहिनि वीडियो शूटिंग में। ओह माय गॉड, हाउ स्वीट। कीअं कंदा आहिनि हेल्प शूट? मतिलबु हाणे ॾिसो, मां पप्पा खे चवंदा कि मूंखे इहो रोल करिणो आहे, तव्हां जस्ट ट्राइपॉड मतिलबु कैमरा होल्ड कयो, हा, पोइ पप्पा खे चवंदा कि हिन एंगल ते तव्हां मूव कयो, त मतिलबु मुंहिंजे पप्पा मूंखे हेॾो हेल्प कंदा आहिनि वीडियो शूटिंग में। मतिलबु मूंखे अंदरि हेॾी ख़ुशी थींदी आहे, पप्पा मुंहिंजे दोस्त वांगुरु कमु कंदा आहिनि, जीअं मूंखे एज अ चैनल में खपंदो आहे सपोर्ट, छो जे करे जाम सा रोल्स ईअं आहिनि कि मम्मी मतिलबु पंहिंजो पप्पा पुट खे स्लैप थो करे, त हुन रोल में तीअं ॾिसी सघंदा हिते हिन कैरेक्टर ते मां आहियां, हिन कैरेक्टर बि मां ई आहियां, मां पंहिंजो पाण खे स्लैप कीअं कयां, त हिकु थर्ड पर्सन जी हेल्प खपंदी आहे। त मुंहिंजो पप्पा, हा, मुंहिंजो पप्पा, मुंहिंजो भाउ स्लैप वारो, मां पंहिंजे पप्पा हिन भाउ खे चवंदो आहियां। बाक़ी शूटिंग वग़ैरह में मुंहिंजो पप्पा जाम हेल्प कंदा आहिनि। और सम्झो मतिलबु मां रूम में शूट थो कयां, मुंहिंजी मम्मी ॿिए रूम में वेठी आहे, शूट कंदे कंदे मां पंहिंजे फ्लो में हूंदो आहियां, त अहिड़ी काई ॻाल्हि निकिरी वेंदी आहे जेकी वीडियो में चवण लाइक़ु न आहे। जी ऑफ कोर्स। त मम्मी मूंखे चवंदी आहे कि ॾिस पुट, हीअ शइ तूं न चओ, इन जॻह ते ॿियो कुझु चओ जंहिंसां माण्हुनि खे कुझु हर्ट न थिए, ऐं मतिलबु माण्हुनि ते, नंढनि ॿारनि ते बि कुझु मतिलबु अखरनि ते ॾाढो सोचे सम्झी ॻाल्हाइणो पवंदो आहे। भावेश जा मम्मी पप्पा, भावेश जा फ्रेंड्स, भावेश जो भाउ, थैंक यू हिनखे एॾो सपोर्ट करण लाइ। मूंखे ख़बर आहे कैमरा, माइक्स, कैमरामैन, एडिटर घणा ख़र्च थींदा आहिनि। आई एम वेरी हैप्पी कि तव्हां उहे ख़र्च नथा कयो, पैसा बचायो था। मूंखे ख़बर आहे छा सूर आहिनि। ॾिसो मतिलबु जेॾीमहिल मां स्टार्ट पियो कयां, मेन न अगरि कंहिंखे चालू करिणो आहे यूट्यूब चैनल, इंस्पिरेशन, हा, तव्हांखे छा चवणो आहे? ॾिसो जेॾीमहिल चैनल चालू करिणो हूंदो आहे न, त यार उहो चैनल चालू न थींदो आहे घर वारनि जे अगेंस्ट वञी करे कि अगरि असांखे कुझु करिणो आहे त कैमरा जे साम्हूं यूट्यूब माण्हू दुनिया ॾिसे, त हिकु थींदो आहे यार घर वारनि खे एटलीस्ट ॿुधायूं कि असांखे मतिलबु कि असां हिन प्लेटफॉर्म ते अचूं या छा। त मतिलबु हुन हिसाब सां जेॾीमहिल मां इएं चालू कयो हुयो, फर्स्ट वीडियो विधी हुई, थोरी हिट वई हुई, ऐं मम्मी खे चयो कि मां अगरि ट्राए कयां हीअं ठाहिण जो, त मुंहिंजी मम्मीअ चई शौक़ु जेको इंसान जे अंदरि हुनुरु हूंदो आहे उहो कॾहिं बि लिकणु न खपे। आंटी वंडरफुल। मतिलबु जेको अंदरि जो हुनुरु आहे उहो अगरि जंहिं इंसान में आहे उहो ॾेखारण में मतिलबु न, बट सभु पेरेंट्स उहो अलाउ न कंदा आहिनि न, उहो बि इम्पोर्टेंट उहो ई ॻाल्हि आहे। त मतिलबु मां उहो बि चवणु चाहींदुमि कि जेके बि अगरि पेरेंट्स ॾिसनि था, त अगरि तव्हांजे चिल्ड्रन्स में, तव्हांजे ॿारनि में कहिड़ो शौक़ु आहे, कहिड़ो हुनुरु आहे, त मतिलबु हुननि खे हुन साइड वञण ॾियो। मां ईअं नथो चवां कि हुनजी पढ़ाई छॾायो, हुननि जो कमु धंधो छॾायो या छा, या त महांगियूं कैमरा वठो, ख़र्च कयो। न, उहो त मतिलबु बिल्कुलु मां एडवाइस न ॾींदुमि,
छो जे करे भावेश मोबाइल पे शूट कंदा आहिनि अञा ताईं एॾा पैसा कमाइण खां पोइ बि पैसा न कमाइनि यार न बट माना पैशन खपे, ॿियो कुझु न खपे, बाक़ी सभु रस्ता पाण ई खुली वेंदा, हा न? मतलब अगर मम्मी पापा मतलब मुंहिंजा हेॾा सपोर्टिव रहा आहिनि न मुंहिंजे हिन जर्नी में हाणे ताईं जी, जेॾी महिल बि मां चवंदुमि कि वीडियो ठाहिणी आहे मतलब ईअं रूम आहे उहो, त हुन रूम में केॾी महिल मतलब मम्मी सुम्ही पई आहे, पप्पा सुम्ही पिया आहिनि, मुंहिंजो भाउ लैपटॉप ते कमु थो करे, हुननि खे चवंदुमि तव्हां ॿिए रूम में वञो। ऐं वीडियो शूट करण में मूंखे चङो टाइम लॻंदो, 5-5, 6-6, 7-7 कलाक मूंखे वधीक लॻंदो, ॿियनि खे मतलब मे बि घटि लॻंदो हुजे। हर कंहिंजो अलॻि अलॻि तरीक़ो आहे न। हा, त एतिरी मतलब हर हिकु ॻाल्हि में मूंखे काई शइ खपंदी आहे, मतलब मम्मी चवंदी आहे ठीकु आहे तूं खण, जेको करणो थी कर। ऐं मेन मुंहिंजे मम्मी पप्पा खे ओॾी महिल ख़ुशी थींदी आहे जेॾी महिल मुंहिंजे घर में केरु मिलण ईंदो आहे। नंढा नंढा ॿार जेॾी महिल मिलण ईंदा आहिनि पोइ ॻाल्हाईंदा आहिनि कि असां तव्हांजा जाम वॾा फैन आहियूं, फोटो कढाईंदा आहिनि, त ओॾी महिल जेको रिएक्शन मम्मी पप्पा जो हूंदो आहे न, उहो मतलब सही में प्राइसलेस। वंडरफुल, फाइनली भावेश, दिस वाज फैंटास्टिक। ॾाढो सदोरो छोकिरो आहे एंड आई एम वेरी हैप्पी कि इहो इंटरव्यू थियो। मां पर्सनली हिननि जी फैन आहियां, मूंखे हिननि ॾाढी रिस्पेक्ट आहे, छाकाणि त आई पर्सनली थिंक सिंधी भाषा हर कंहिंजी पर्सनल भाषा आहे, त किन खे लॻंदो अरे हे त किनी सिंधी थो ॻाल्हाए, अरे हूअ त किनी सिंधी थी ॻाल्हाए, हुन जी ॾाढी ऊची सिंधी आहे। आई डोंट थिंक सिंधी ऊची या किनी या सस्ती थींदी आहे, हर कंहिंजी मदर टंग आहे, तव्हां हुनखे कीअं था यूज़ कयो उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। भावेश पंहिंजे मदर टंग खे यूज़ था कनि कॉमेडी वीडियोस ठाहिण लाइ। तव्हांखे सिंधियत ऐं सिंधीअ जी जेको यूज़ आहे उन ते कुझु चवणो आहे फाइनली? ॾिसो मां इहो ई चवणु चाहींदुमि, तव्हां उल्हासनगर जा आहियो, तव्हांजा त सिंधी वीडियोस न ॾिसणु खपनि, तव्हां बैंड्रा में सिंधी में वांगुरु वीडियोस ठाहियो फॉर एग्जाम्पल। ॾिसो हाणे सिंधी असांजी भाषा आहे ऐं हिकु अलॻि कनेक्शन आहे हिन भाषा सां, त हाणे वीडियोस ठाहिण ऐं उनखे माण्हुनि जो प्यार ॾियणु त मुंहिंजे लाइ बि ॾाढी वॾी हिकु अंदरि सक्सेस ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ऐं मां तव्हांखे बि इहो सजेस्ट कंदुमि कि यार जेतिरो थी सघे सिंधी भाषा ॻाल्हायो, नंढे नंढे ॿारनि जे साम्हूं तव्हां जोड़ीअ सिंधी ॻाल्हायो जीअं हो बि सिखनि, मतलब जेके पंहिंजी ॿोली आहे जी हिकदमि, मतलब हाणे जीअं जेतिरो इम्पोर्टेंस ॿिया ॼणा पंहिंजी भाषा खे ॾियनि था ओतिरो असांखे ॾियणु खपे। मतलब एतिरो ईअं मूंखे लॻंदो आहे, ॾिसंदो आहे जेके सिंधी थी करे सिंधी नथा ॻाल्हाइनि त बुरो लॻंदो आहे लिटरली अंदरि ईअं दिलि में कि यार असां छा था कयूं। मूंखे बि ॾाढो दुख थींदो आहे। हा, इहो भावेश जो फर्स्ट इंटरव्यू हुयो, काफ़ी नर्वस हुयो इंटरव्यू खां अॻु, बट आई थिंक यू किल्ड इट, ॾाढो मस्त इंटरव्यू हुयो। थैंक यू, प्लीज कमेंट्स में ॿुधायो तव्हांखे इंटरव्यू कीअं लॻो। एंड भावेश थैंक यू। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। भावेश प्लीज अहिड़ा वीडियोस ठाहींदा रहो, असांखे खिलाईंदा रहो। माण्हू हिन चैनल खे त सब्सक्राइबर्स जी ज़रूरत कान्हे। अरे यार ॾिसो प्लीज तव्हां सब्सक्राइब कयो, छो जे करे मुंहिंजा 2 चैनल्स आहिनि, ॿई चैनल्स हिकदमि ज़बरदस्त आहिनि जेके सिंधी भाषा खे वधाईंदा आहिनि अॻियां, सिंधी कम्युनिटी खे हिकु हाई लेवल ते पहुचाइण में हिननि जो जाम कॉन्ट्रीब्यूशन आहे। त द सिंधी गर्ल हुन ते ब्लॉग्स ईंदा आहिनि, ब्यूटी मेकअप स्किन केयर स्टाइलिंग जूता बि ऐं सिंधी फिल्म फेस्टिवल हुननि ते कीअं मतलब जेके बि वॾा सिंधी कलाकार आहिनि, जीअं तव्हां आहियो, मां न आहियां, मां वॾो न आहियां, मां नंढे खां बि नंढो आहियां, जेके कलाकार आहिनि हुननि जो इंटरव्यू थींदो आहे ऐं उते जेके बि इवेंट्स ते सिंधी इवेंट्स ते इनविटेशन मैम वेंदा आहिनि त हुतां जो कीअं व्लॉग ॾेखारींदा आहिनि। भावेश थैंक यू, वीडियोस ठाहींदा रहो, असांखे खिलाईंदा रहो। कमेंट में ॿुधायो कीअं लॻो असांजो हीरो, लाइक कयो हिन वीडियो खे, शेयर कयो माण्हुनि सां एंड प्लीज खिलंदा रहो। प्लीज कुछ खाना है, भूख लगी है, हलो